रियाजी क्लास 9 यूनिट 4 लेसन 33 एक्सरसाइज नंबर 4.6 मश्क 4 ॾाई 6 पार्ट 3 आऊं आहियां जो रियाजी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में अव्हांखे भलीकार बारो पोएं लेक्चर में असां एक्सरसाइज नंबर 4.6 जा पहिरियां 2 क्वेश्चन सॉल्व करे छॾिया हुआ। अॼु असां हिन सबक में 3 नंबर क्वेश्चन सॉल्व करण जी कोशिश कंदासीं। हाणे उहो असां वटि आहे त if the polynomial 4x cube minus 7x square plus 6x minus 3k is exactly divisible by x plus 2 find the value of k। हाणे त छा पियो चए त जेको पोलिनोमियल आहे 4x क्यूब माइनस 7x स्क्वायर प्लस 6x माइनस 3k इहो जेको आहे मुकमल तरीक़े सां x प्लस 2 सां वन थींदो त पोइ हाणे तव्हांखे छा करिणो आहे त हिन पोलिनोमियल में k जी वैल्यू फाइंड आउट करणी आहे। मुकमल तरीक़े सां मतिलबु त छा उते जेको पाछी आहे उहो 0 बचंदो। ठीकु आहे ॿारो। हाणे असां छा कंदासीं उन जे लाइ सभ खां पहिरियां लिखंदासीं सॉल्यूशन लिखण खां बाद में असां जो गिवन पॉलिनोमियल आहे उहो लिखी था वञूं। उहो असां वटि आहे त p ऑफ x इज़ इक्वल टू 4x क्यूब माइनस 7x स्क्वायर प्लस 6x माइनस 3k। ठीक है बारो इहो कंहिंसां मुकमल डिविजिबल आहे x प्लस 2 सां त पोइ हाणे असां छा कंदासीं हिते लिखंदासीं त एज वी नो दैट x प्लस 2 इज़ इक्वल टू 0 त पोइ हाणे हिते असांखे x जी वैल्यू छा मिलंदी उहा मिलंदी x इज़ इक्वल टू माइनस 2। ठीकु आहे बारो। हाणे हिते छा कंदासीं असां त हीअ जेका x जी वैल्यू आहे उहा खणी असां हिन पोलिनोमियल में पुट करे ईंदासीं त पोइ हाणे अॻियों स्टेप कीअं थी वेंदो इहो थी वेंदो त p of minus 2 is equal to 4 into minus 2 whole cube minus 7 into minus 2 whole square plus 6 into minus 2 minus 3k। ठीक है बारो। हाणे असां वटि अॻियों स्टेप छा थी वेंदो अॻियों स्टेप थी वेंदो त r is equal to p of minus 2 is equal to हाणे हिते तवजो ॾियो जॾहिं असां माइनस 2 जो क्यूब चढ़ाईसीं छा थींदो इहो थींदो माइनस जो 8 ऐं उन खे जॾहिं 4 सां ज़र्ब कंदासीं पोइ छा थींदो इहो थींदो माइनस जा 32 त पोइ हिते लिखंदासीं त माइनस 32 उन खां बाद में हाणे असां वटि छा आहे त माइनस जो 2 आहे उन जो जॾहिं स्क्वायर छॾींदासीं छा थींदो इहो थींदो त प्लस जा 4 खे जॾहिं असां ज़र्ब कंदासीं माइनस जे 7 सां त जवाबु छा अची वेंदो माइनस जा 28 इहो थी वियो माइनस 28। ठीकु आहे बारो। उन खां बाद में हाणे छा थींदो हिते ॿी का 12 जवाबु छा जो ईंदो माइनस जो छाकाणि 2 माइनस जा हुआ लास्ट में असां वटि आहे त माइनस 3k। ॿारो हींअर ॾियो तवजो असांखे छा चयो आहे त हीउ जेको पॉलिनोमियल आहे इहो एक्ज़ैक्टली वंड थींदो छा सां x प्लस 2 सां यानी जेको हीउ रिमाइंडर आहे उहो छा थींदो 0 थींदो न त पोइ हाणे असां छा कंदासीं त हिते r जी जाइ ते 0 पुट करे ईंदासीं त पोइ इहो थींदो त 0 इज़ इक्वल टू हाणे ॾिसो ॿारो हिते माइनस जा 32 ऐं माइनस जा 28 थी विया असां वटि माइनस जा 60 उन में जॾहिं असां माइनस जो 12 अञा सबट्रैक्ट कयोसीं जवाबु छा अची वियो माइनस जा 72 त हिते लिखंदासीं त माइनस 72 लास्ट में माइनस जो 3k। ठीकु आहे ॿारो। हाणे छा कंदासीं त असांखे हिन खे k जे लाइ रीअरेंज करिणो आहे पोइ असां हाणे हिते छा कयूं असां हीअ कंदासीं जेको माइनस जो 3k आहे इहो बराबरि जे हिन साइड खणी ईंदासीं कहिड़ी साइड खणी ईंदासीं लेफ्ट साइड त पोइ हीअ हिते छा आहे नेगेटिव जो आहे त हेॾे ईंदो त पॉज़िटिव जो थींदो त पोइ असां लिखंदासीं त 3k इज़ इक्वल टू माइनस 72। ठीकु आहे ॿारो। हाणे असांखे k जी वैल्यू खपे त k सां ज़र्ब में छा पियल आहे 3 उहो इन साइड अची वेंदो पोइ छा में थी वेंदो हिते आहे ज़र्ब में त हेॾां ईंदो त वंड में थींदो त पोइ लिखंदासीं त k इज़ इक्वल टू माइनस 72 अपॉन 3। ठीकु आहे ॿारो। हाणे 3 जी टेबल 72 ते घणा दफ़ा वेंदी 24 दफ़ा त हीउ 3 ख़तमु थी वियो थियो 24 त असांखे आंसर छा बचो आंसर असांखे मिलियो k इज़ इक्वल टू माइनस 24। ठीकु आहे ॿारो। अहिड़े तरीक़े सां हाणे इहो असांजो छा थी वियो जवाबु। ठीकु आहे ॿारो। हींअर असां वटि चोथों नंबर क्वेश्चन आहे त फाइंड द वैल्यू ऑफ r if y plus 2 is a factor of polynomial
3y² माइनस 4ry माइनस 4r²। वारो हाणे ई छा पियो चए त r जो मूल ॻोल्हियो जॾहिं त y+2 पोलिनॉमियल 3y² माइनस 4ry माइनस 4r² जो जुज़ो आहे। हाणे जुज़ो आहे मतिलबु त कीअं ॾिसो त ही y+2 आहे उहो हिन पोलिनॉमियल खे मुकमल वंडे थो, यानी पाछी हिते ईंदो 0। हाणे r जो मूल मालूम करण लाइ सभ खां पहिरियों असां हिते लिखी वेंदासीं सॉल्यूशन। ॿारो सॉल्यूशन लिखण खां बाद में असां जेको पोलिनॉमियल गिवन आहे उहो लिखी था वञूं। हाणे उहो असां वटि आहे त y वेरिएबल में आहे p ऑफ y इज इक्वल टू 3y² माइनस 4ry माइनस 4r²। ॾिसो ॿारो हाणे जेको असांखे लीनियर पोलिनॉमियल छा गिवन आहे y+2, त पोइ असां लिखंदासीं त एज वी नो दैट y+2 इज इक्वल टू 0 y इज इक्वल टू -2। हाणे असांखे हिते y जो मूल्य मिली वियो। हाणे किथां मिलियो ॾिसो त हीउ जेको 2 आहे असां उहो ॾहाई जे हिन साॼे पासे खणी वियासीं त असांखे पोइ y जो मूल्य मिलियो -2। हाणे इहो खणी असां हिन पोलिनॉमियल में पुट करे वेंदासीं त पोइ हाणे इहो कीअं थी वेंदो, इहो थी वेंदो त p ऑफ -2 इज इक्वल टू 3 इंटू -2 होल स्क्वायर माइनस 4r इंटू -2 माइनस 4r²। ॾिसो ॿारो हाणे असां वटि हूंदो आहे त r इज इक्वल टू p ऑफ a, त हिते असां वटि आहे त p ऑफ -2, त असां p ऑफ -2 खे ख़तमु करे था छॾियूं, असां हिन जाइ ते रखी था वञूं r। त r इज इक्वल टू जॾहिं असां -2 जो स्क्वायर छॾायोसीं जवाबु आयो 4। 4 खे जॾहिं 3 सां ज़र्ब कयोसीं त इहो छा थी वेंदो, इहो थी वेंदो असां वटि 12। इहो थी वियो 12। हिते छा थी वेंदो जॾहिं असां -जो 4 आहे उन खे ज़र्ब कयोसीं 2 सां थी वियो प्लस जो 8, वरी उन खे असां ज़र्ब कयोसीं r सां त थी वियो 8r। लिखंदासीं त प्लस 8r लास्ट में बचो -4r²। जीअं त असांखे ख़बर आहे त y+2 फैक्टर आहे हिन पोलिनॉमियल जो, त पोइ रिमाइंडर छा बचंदो, हिते रिमाइंडर बचंदो 0। त पोइ r जी जाइ ते असां रखंदासीं त 0 इज इक्वल टू 12 प्लस 8r माइनस 4r²। हाणे हिते असांखे छा करिणो आहे, असांखे हिते r जो मूल्य ॻोल्हणो आहे। उन जे लाइ असां मिड टर्म ब्रेक तहत इन जा जुज़ा मालूम करे वेंदासीं त पोइ असांखे r जो मूल्य मिली वेंदो। ठीकु आहे ॿारो। उन जे लाइ असां छा कंदासीं, हीउ जेको विचो टर्म आहे उन खे अहिड़े तरीक़े सां टोड़ींदासीं जॾहिं असां इन खे जोड़ करियूं त इहो 8r थिए। जॾहिं असां उन्हनि ॿिनि टर्मनि खे पंहिंजो पाण सां ज़र्ब कयूं त उहो असांखे ॿाहिरियनि ॿिनि टर्मनि जे ज़र्ब बचे बराबरि मिले। उहो हाणे ॾिसो ॿाहिरियां घणा आहिनि, ॿाहिरियां टर्म आहिनि 12, ॿियो असां वटि पियो आहे ज़रिबां थींदो -जो 4r²। असांखे जवाबु छा मिलणु खपे, -जो 48r²। ठीकु आहे ॿारो। अहिड़े तरीक़े सां त पोइ हाणे असां वटि अॻियों स्टेप कीअं थींदो, अॻियों स्टेप थी वेंदो त 12 प्लस 12r माइनस 4r माइनस 4r² इज इक्वल टू 0। असां हिन खे 0 जे बराबरि रखी छॾियोसीं। हिते ॾिसो जॾहिं असां हिन खे जोड़ कंदासीं त छा थींदो 8r। जी हा बिल्कुलु थी वियो। जॾहिं असां हिन ॿिनि खे ज़र्ब कंदासीं त 4 ॿारो 48, त हीउ माइनस जो आहे त -जो 48r², r ज़रब r। ठीकु आहे ॿारो। हाणे असां छा कंदासीं, हिते हीअ जेके पहिरियां 2 टर्म पिया आहिनि इन मां छा कॉमन कढी वेंदासीं, हिते कॉमन निकिरंदो 12, त पोइ हिते थींदो त 12। जॾहिं असां 12 खे 12 सां वंड कयोसीं छा थींदो, हिते बचंदो 1, हिते ईंदासीं प्लस। जॾहिं असां 12r खे 12 सां वंड कयो जवाबु आयो r, त पोइ हिते पुट करे वेंदासीं r। ठीकु आहे ॿारो। हाणे तवजो ॾियो, हिते असां वटि पियो आहे -जो 4r, हिते आहे -जो 4r², त हिते छा कॉमन निकिरंदो, 4r ई कॉमन निकिरंदो। त पोइ हिते लिखंदासीं त -4r। ॾिसो ॿारो जॾहिं असां -4r खे डिवाइड कयोसीं -4r सां जवाबु छा आयो, प्लस जो 1, त पोइ हिते लिखंदासीं 1। ॿारो जॾहिं असां -जे 4r² खे वंड कयोसीं -जे 4r सां जवाबु ईंदो छा, प्लस जो r, त पोइ हिते लिखियोसीं प्लस जो r। इहो छा जे बराबरि थी वियो, इहो 0 जे बराबरि थी वियो। हाणे हिते असांखे हिकिड़ो जुज़ो मिलियो 12 माइनस 4r, ॿियो असांखे मिलियो 1 प्लस r। ठीकु आहे, इज इक्वल टू 0। ॾिसो ॿारो हाणे असां हिन खे लिखी सघूं था त 12 माइनस 4r इज इक्वल टू 0, 1 प्लस r इज इक्वल टू 0।
हाणे असांखे हिते छा जो मूल खपे आर जो तो पोइ ही जेको माइनस जो 4r आहे असां बराबर जे हिन साइड खणी ईंदासीं साॼे पासे त पोइ छा थींदो त 12 इज इक्वल टू 4r प्लस जो थी वियो। हाणे हिते आर जो मूल ॻोल्हण जे लाइ असां जेको 4 आहे उहो हिन साइड खणी ईंदासीं त पोइ छा थींदो इहो हेॾां वंड में अची वेंदो त पोइ थींदो त 12/4 इज इक्वल टू r। ठीक है बारो। हाँ हिते ॾिसो 4 जी टेबल 12 ते घणा दफ़ा वेंदी 3 दफ़ा त हिते थी वियो 1 चौं 4 त 3। ॾिसो बारो हाणे हिते असांखे आर जो मूल छा मिलियो 3 त पोइ हिकिड़ो असांखे आर जो मूल मिलियो 3। ठीक है बारो। साॻे तरीक़े सां हाणे हिते छा थींदो त ॾिसो असांखे हिते आर जे लाइ रीअरेंज करिणो आहे आर इज इक्वल टू माइनस जो 1। ठीक है बारो। ॾिसो बारो हाणे हिते असांखे आर जा ॿ मूल मिलिया हिकिड़ो असांखे मिलियो आर इज इक्वल टू 3 ऐं ॿियो छा मिलियो आहे असांखे आर इज इक्वल टू -1। हाणे इहो छा थी वियो इहो असांजो थी वियो आंसर। अहिड़े तरीक़े सां बारो असांजो अॼु जो सबक़ हिते पूरो थियो। वरी मिलंदासीं नए सबक़ में। तेसीं ताईं अला भाई।